अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु खेल परेशान हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जाते बि रहंदो, ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। ये फ्रेंड मां तव्हांजो दोस्त सजाद अली हिस्पाणी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सजाद अली हिस्पाणी। जीअं त फ्रेंड जेके मुंहिंजा बेरोज़गार भाइर आहिनि, जेके बेरोज़गार मुंहिंजा दोस्त आहिनि सिंध जा, ख़ासि करे जेके रोज़ी जी तलाश में आहिनि, उन्हनि खे मां सिर्फ़ु एतिरो ई चवंदुसि यार यूट्यूब चैनल ते तव्हां अचो। यूट्यूब ते तव्हांखे जेको आहे सुठा इनकम मिलंदी, सुठा पैसा तव्हां कमाए सघो था। कॾहिं तव्हां ज़िंदगी में सोचियो बि न हूंदो। हिन ते अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू जेके आहिनि असांजा सिंध जा बि अलाए केतिरा नौजवान आहिनि जेके पैसा हिन मां कमाइनि था ऐं सुठा पैसा कमाए सघो था। कॾहिं ज़िंदगी में कॾहिं सोचियो बि न हूंदो त यार असां हिन यूट्यूब मां एतिरा पैसा कमाए सघूं था। जीअं त मां तव्हां ॿारनि खे हीअ मेंशन पियो कयां, ॾिसो त हीअ असगर खोसो आहे वीचारो, हीअ सफ़ा अनपढ़ियो आहे, हिन ज़िंदगी में कॾहिं स्कूल जो मुंहुं बि न ॾिठो आहे। हीअ वीचारो सफ़ा अनपढ़ियल आहे, हीअ बि हिन यूट्यूब मां सुठा अच्छा ख़ासा पैसा कमाए थो। ऐं अलीगुल मला आहे, सोराब सोमरो आहे, अलाए केतिरा असांजा सिंध जा नौजवान आहिनि जेके हिन यूट्यूब मां अलाए केतिरा पैसा कमाइनि था। ऐं तव्हां छो नथा कमाए सघो? ऐं अलाए केतिरा असांजा बेरोज़गार आहिनि जेके हिन यूट्यूब मां पैसा कमाइनि था। तव्हां बि कमाए सघो था, सिर्फ़ु तव्हांखे थोरी महिनत जी ज़रूरत पवंदी। तव्हां मां भाइरनि जे लाइ हीअ कोर्स आंदो आहे, यूट्यूब जो कोर्स आहे। तव्हां जेके बेरोज़गार मुंहिंजा भाइर ॾिसनि था हिन वीडियो खे, उहे ज़रूरु हिन कोर्स खे कनि। इंशाअल्लाह हिननि खां सुठो हिन मां कोर्स मां उन्हनि खे जेको आहे फ़ाइदो मिलंदो। हीअ कोर्स तव्हां ज़रूरु कजो। मां तव्हां भाइरनि जे लाइ हीअ आंदो आहे, सुठो कोर्स आहे, तव्हां हिन खे ज़रूरु कजो। स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे सम्झायां थो, पूरो मुकमल हिन जो जेको कोर्स आहे यूट्यूब जो वेंदे हिकिड़ो हिकिड़ो अखर तव्हांखे मां सम्झाईंदुसि। मुकमल तव्हांखे आराम सां सम्झ में अची वेंदो। भली तव्हां अनपढ़ियल आहियो, तव्हां पढ़ियल सफ़ा बि न आहियो, तव्हां को बि सम्झी सघो था हीअ मुंहिंजी वीडियो ॾिसी करे। सिर्फ़ु तव्हां कोशिशि कयो, महिनत कयो। सिर्फ़ु महिनत आहे, एतिरी महिनत आहे, साल खनि जी महिनत तव्हांजी लॻंदी। उनखां पोइ इंशाअल्लाह उमेदु आहे मुंहिंजे परवरदिगार में तव्हांजी जेका आहे कमाई ज़रूरु थींदी। हिन मां साल खनि सिर्फ़ु तव्हांजो जेको आहे दरकारु थींदो। साल हिकिड़ो तव्हां कोशिशि कयो, हिन ते महिनत कयो। अलाए केतिरा नौजवान आहिनि यूट्यूब मां पैसा कमाइनि था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजो हिकिड़ो साल हिन में लॻंदो। साल जी तव्हां महिनत कंदो, इंशाअल्लाह तरह ज़िंदगी में कॾहिं तव्हां सोचियो ई न हूंदो त यार हिन यूट्यूब मां असां हेतिरा पैसा कमाए सघूं था। असांजा पाकिस्तान जा इलाही खोड़सार नौजवान आहिनि जेके हिन यूट्यूब मां पैसा कमाइनि था। पाकिस्तान जा, इंडिया जा, अलाए कहिड़े कहिड़े मुल्कनि जा जेके नौजवान आहिनि हिन मां पैसा कमाइनि था। तव्हां सिर्फ़ु मोबाइलूं वठो था पर पंहिंजे रांदि खेॾण जे लाइ, गेम खेॾण जे लाइ, उन मां तव्हां इहो सोचो नथा यार का असां मोबाइल मां हिन मां पैसा कमाए सघूं था। असांजा पड़ोसी मुल्क आहिनि, इंडिया आहे, बांग्लादेश आहे, नंढा नंढा मुल्क आहिनि जेके हिन मां सुठा पैसा कमाइनि था ऐं उहे अॻिते पंहिंजे माना मुल्क खे कनि था। असां सिंधी असां जेके आहियूं जी पोइते लॻाए पिया आहियूं, असां कोशिशि छो नथा कयूं? असांखे महिनत करणु खपे। असां बि यूट्यूब ते अचूं। कुदरत वारे हीअ असांखे सम्झो हिकिड़ो वॾो तोहफ़ो ॾिनो आहे असांखे यूट्यूब। हीअ वॾो तोहफ़ो आहे, हिन मां असांखे माना वॾा असां पैसा हिन मां कमाए सघूं था। सिर्फ़ु असांखे कोर्स करण जी ज़रूरत आहे। असां कोर्स कयूं त हिन मां असां कॾहिं सोचियो बि न हूंदो त यार असांखे एतिरी इनकम थी सघे थी। छो त असां पाकिस्तानी रुपीज़ माना डॉलर मां असां कमाईंदासीं। ॿाहिरां जेको असांजा पैसा ईंदा डॉलरनि में ईंदा। तव्हां सिर्फ़ु यूट्यूब ते कोशिशि कयो, पंहिंजो चैनल ठाहियो ऐं जहिड़े कम में तव्हां माहिर आहियो उन जी तव्हां वीडियो ठाहियो। मसलन को मिस्त्री आहे, को मज़दूर आहे, अगरि मज़दूरी करे त उन मज़दूर खे पंहिंजी जेका आहे वीडियो ठाहिणी पवंदी। मज़दूरी जी उहा वीडियो माना हिकिड़ी 5 मिंटनि जी हुजे, 10 मिंटनि जी हुजे, अधु कलाक जी हुजे, उहा वीडियो ठाहे पंहिंजी ॾेखारे त मां हीअ कमु कंदो आहियां, हीअ कमु कंदो आहियां। उहा उनखे सिर्फ़ु वीडियो ठाहे यूट्यूब ते चाढ़णी पवंदी ऐं पोइ ॾिसो तव्हां इहा वीडियो तव्हांखे कीअं पैसा कमाए थी ॾे। सिर्फ़ु तव्हांखे थोरी महिनत करणी पवंदी। हिकिड़ो साल तव्हांजो ज़रूरु लॻंदो। त मुंहिंजा भाइर जेके सिंध जा नौजवान ॿुधनि था, मुंहिंजो हीउ पैगाम ॿुधनि था, मां उन्हनि खे एतिरो अर्ज़ु थो कयां महिरबानी करे तव्हां वटि मोबाइलूं थोरी ई आहिनि, पंहिंजो पैसा बि ध्यानु था कयो, ईज़ी लोड बि ख़र्च था कयो। उनखां बहितर आहे तव्हां हिन मां पैसा कमायो, तव्हांजे लाइ बहितर थींदो। ठीकु आहे फ्रेंड, इंशाअल्लाह ॿी कंहिं वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। ओके, ख़ुदा हाफ़िज़।